अजला के ससुई मुद जेराई मर अजला के ससुई मुद जेराई मर नालो मुद जेराई मर मुद जेराई मर दुखी तम दर्ज रूह विञायो राह में दुखी तम दर्ज रूह विञायो राह में नालो पहिरियों प्रोग्राम आहे आउं सम्झां थो हिन ڀنڀور जी भिट ते जेको पहिरीं भिटाई सरकार जा जेके फ़क़ीरनि पहिरियों चकर हिते वाई पेश कई अथनि ऐं हिते हिन ڀنڀور जी भिट ते कोन ॻायो आहे। हीउ पहिरियों ई चकर आहे जेको मूंखे मुंहिंजी नॉलेज में आहे। त असां सरकार जे पैगाम खे आम करण जे लाइ निकिता आहियूं ऐं उन्हनि दोस्तनि सभिनी जो थोराए तव्हां वरी वञी थानी का थिया जत पंहिंजी जूअ ॾेर थियनि केर जो मूं पुनूनी न पाण सी हिन ڀنڀور मां ॾेर थियनि केर जो मूं पुनूनी न पाण सी हिकु लिखियो लोह कलम में ॿियो अकुल कयो अंधेर की न पल में पाण खे तॾहिं होत वठी विया हेर दिन जतन कहिड़ो वेर नाले सिजनि जे ऐं उहा छोकिरी लुढ़ंदी लुढ़ंदी हिन ڀنڀور शहर में पहुती ऐं ڀنڀور शहर में मोहम्मद खटीअ नाले हिकिड़ो धोबी हूंदो हो उन जे धोबियुनि खे हथाई जॾहिं छोकिरी उहो पेती खणी आया ऐं पेती खोलियाऊं त सुभाणे अलाह छा ॾिसनि हिकु सुहिणो चंड आहे ससुईअ जो असल में नालो जेको ससुई आहे नालो उनजी माना आहे चंड ऐं उहो चंड जल्दी पिया कयूं त जीअं पंज ई ससुई जा सुर थी वञनि थियड़म सूर समर मोट सबा जा सिपरी। नाज़रीन ڀنڀور जी भिट ते सिंध सकार सोसाइटी पारां जश्न लतीफ़ी ऐं ससुई जी जदोजहद खे भेटा ॾियण वारी हिकु तक़रीब मुनक़द कई वई जंहिंमें लतीफ़ी फ़क़ीरनि ससुई जे सुरनि खे मन मोहींदड़ अंदाज़ में ॿुधाए लतीफ़ जी इंसानियत वारे फ़लसफ़े खे शानदार अंदाज़ में पेश कयो। हिन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे सरदार अयाज़ मेमण फ़क़ीर मंज़ूर अली मेमण अनवरदीन कलमती ऐं ॿियनि चयो त लतीफ़ जे बेतन में प्यार आहे ऐं प्यार सां दुनिया खे फ़तेह करे सघिजे थो। हिन चयो त अॼु ڀنڀور जी भिट ते लतीफ़ जी इंसानियत ऐं जदोजहद जे पैगाम खे आम करणु आहे। ससुई जी जदोजहद असां लाइ हिमतनि जो सबक़ु आहे छो जो हिमत सचाइनि ऐं अज़म खे कंहिं बि शिकस्त नथो ॾेई सघे। पहिरीं ऐं प्यार खे हासिल करण लाइ क़ुर्बानी घुरे थी ऐं ससुई क़ुर्बानी ॾियण खां हिकु विख बि पोइते न हटी। ڀنڀور सूंहं प्यार निड़वत इश्क पाबुह मोहबत आदर्शन ऐं उरूजनि जो शहर हो। हितां जा माण्हू इंग्लैंड अरबन ऐं ॿियनि मुल्कनि सां वणज वापारु कंदा हुआ। हिन चयो त ससुई औरत हूंदे बि साबित कयो त हौसलो ऐं अज़म कंहिंजी मीरास न आहे। ससुई जी जदोजहद मां असांखे शऊर ऐं हिमत मिले थी। सिंध इंसानियत जे पुॼारियुनि जी धरती आहे पर अफ़सोस आहे ससुई जे हिन मुक़दस धरतीअ ते न्याणियुनि जूं इज़तूं नीलाम पियूं थियनि। रोडनि रस्तनि ते न्याणियुनि जूं तज़लीलूं पियूं थियनि। सिंध त सूफ़ियुनि ऐं मोहबतनि जी सरज़मीन आहे। तंहिं करे अचो नफ़रतनि जे नांगनि खे फना करियूं ऐं वहशपणो ख़तमु करे इंसानियत जे भरम खे बचायूं। हिन चयो त असांजी मालामाल धरतीअ जा वारस वसीलनि खां महरूम आहिनि ऐं असांजो माण्हू बुज़दिल थी ख़ुदकुशियूं पियो करे पर अचो पाण ससुई जे सबक़ ऐं लतीफ़ जी वाट ते हली सिंध खे महबूब जियां पंहिंजो सम्झूं। मोहम्मद अली मला सोच टीवी घारो। अजला के ससुई मुद जेराई मर अजला के ससुई मुद जेराई मर नालो मुद जेराई मर मुद जेराई मर दुखी तम दर्ज रूह विञायो राह में दुखी